चाचा तव्हां को बि फिक्र न कयो। रे सालार खान असांजे ॻोठ जे मथां छप्पर ऐं छांव हुयो। अल्लाह पाक वॾो कारसाज़ आहे, असां ग़रीबनि जे मथां का न का भलाई ज़रूरु कंदो। इहो तगियो सॼे ॻोठ में वेठो ॾाढो हणे त मुंहिंजो पुटु भाॻेड़ो थी वियो आहे, ऐं जेकॾहिं ईअं थियो त ॻोठ वारनि जे लाइ त वेर थी वेंदो। जहिड़ो गौर तहिड़ो सालार। चाचा गोवर त पुलिस जे लाकअप में आहे ऐं गिरफ़्तार त सालार खान बि थींदो, पर हू पैसा ॾेई आज़ादु थी वेंदो। पोइ त गौर बि आज़ादु थी वेंदो। हा चाचा, गोवर आज़ादु थी वेंदो, पर सालार ऐं गोवर खे इहा ख़बर पइजी वेंदी त पिरिया निंधड़की न आहे, ऐं उन्हनि खे इहा ख़बर पइजी वेंदी त हिन ॻोठ में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए बि सघनि था ऐं वक़्तु अचण ते साम्हूं अची टकराव बि खाई सघनि था। रईस सालार खान वॾो ज़ालिम माण्हू आहे, हू असांखे कोन छॾींदो, पंहिंजे बेइज़ती जो बदिलो ज़रूरु वठंदो। चाचा चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं, हर ज़ुल्म जी मज़ामत कंदासीं। पुटु सुल्तान, असां कमज़ोर आहियूं, ॾाढनि सां टकर कीअं खाईंदासीं? असां कमज़ोर न आहियूं चाचा, कमज़ोर त इहो सालार खान आहे। पोइ वरी कीअं? तव्हां ॾिठो कोन चाचा त इहो सालार खान न पंहिंजे पीउ जी क़बर खोटे सघियो, न ई वरी हुनखे को कुल्हो ॾेई सघियो, क़ब्रिस्तान ताईं पंधु बि न करे सघियो। मैयत खे सहारो बि न ॾेई सघियो। इन खे चइबो अथई चाचा कमज़ोर। इन खां वधीक कमज़ोर माण्हू केरु थो थी सघे? वॾेरा थोरड़ा आहिनि ऐं असां घणा आहियूं। इहे वॾेरा असां ग़रीब हारियुनि जे अॻियां कुझु बि न आहे। जॾहिं न असां पंहिंजी ताक़त में आयासीं त असां वॾेरनि खे बर्बादु करे छॾींदासीं। पुटु, ॻाल्हियूं त तुंहिंजियूं सही आहिनि, पर तुंहिंजी इहे ॻाल्हियूं असां ग़रीबनि जे सम्झ में कोन ईंदियूं। गोहर बाबा जी वफ़ात खे अञा थोरा ॾींहं थिया आहिनि। हाणे जेकॾहिं असां फॾो कयोसीं न त माण्हू असांखे मेणा ॾींदा। कुझु ॾींहं तरस। ठीकु आहे बावल से, तूं चवीं थो त सबुर कयां थो, बाक़ी अंदर में बाहि थी बरे बाहि। हाणे इहो सुल्तानड़ो ऐं तव्हां सां थो टकर खाए। इन जे मथे में इहा जेका मगी भरियल आहे न, ईअं कढी छॾींदोसांसि ॼणो हिकिड़े मां हवा। ठीकु आहे बावल से, मां हाणे घर थो हलां। घर वारनि खे इहो ॿुधाईंदुसि त रईस सालार खान जे कम सां वियोसि। ठीकु आहे बाबा? ठीकु आहे, तूं वञ। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।